नाज़रीन ते ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। टंडो मीर अली खां टंडो मीर अली भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। नौजवान फौत थी वियो आहे। महराण हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में ॻोठ हुसैन पातो वासी नौजवान मुख्तियार लाशारी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुन दम धणी हवाले करे छॾियो। ख़बर जे हवाले सां नाज़रीन हिकु बार ॿीहर अवां खे आगाह कंदा रहूं। टंडो मीर अली खां टंडो मीर अली भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, नौजवान फौत थी वियो आहे। महराण हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में ॻोठ हुसैन पातो वासी नौजवान मुख्तियार लाशारी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर अज़ीम शर असां सां लाइन ते मौजूद है। जी अज़ीम, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? हाईवे ते बाग बजरा जे भरिसां अल्टो नामालूम अल्टो कार हुई जे मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में ज़ख़्मी खे ख़ैरीबद अस्पताल पहुचायो वियो। त ज़ख़्मनि जा सूर सहंदे हू फौत थी वियो। हुन सां गॾु नंढियूं निकिरी हुयूं, उहे बि ज़ख़्मी हालत में खैरपुर रेफर कयो वियो। पर उहो अल्टो जेकी नामालूम कार, पुलिस हुनखे अञा ताईं हथु करण में नाकाम आई। अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।